बैनल माए वत्तीन वाला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व औलादिही व आलि बैतिही अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। इम्मा यबलुगन्ना इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तन्हरहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तन्हरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा। वख़्फ़िज़ लहुमा जनाज़ुल्लि मिनर रहमा वक़ुर रब्बिरहम्हुमा कमा रब्बयानी सगीरा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबे इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभी साथी दिल जे मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व औलादिही व आलि बैतिही अजमईन। मुख्य उम्मीद है जन जन साथिन आका साईं ते दुरूद पाक पढ़ियो हूंदो उहे साथी वेझा सुरींदा। मुख्य उम्मीद है जन जन साथिन वे आका साईं ते दुरूद पाक पढ़ियो हूंदो। पोड़न विचारन मज़ूरन ते मयार नाहे, बाकी नौजवान अॻिते थोड़ो सुरी चन, जगह काफ़ी पई आ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व औलादिही व आलि बैतिही अजमईन। वाजिबुल एहतराम मलकन जे गुड़ जा दोस्त ऐं मुसलमान भाइरो, रब करीम जा तवां सां गुनहगारन ऐबदारन बदकारन जे मथां अणगणिया एहसान ऐं मेहरबानियूं जंहिं रब करीम तवां असांखे हिन बेदीनीअ वारे दौर में हिकिड़े मुजाहिद जे तरफ़ खां पंहिंजे अंबड़ साईं जे रूह जे ईसाले सवाब ख़ातिर इन ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह जे मौक़े ते
रब करीम हिन कुरान पाक जे कचहरीअ में घुराए करे कुरान पाक जो दीदार भी करायो ऐं कुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई। शल अल्लाह साईं उन मुजाहिद जे अंबड़ जी कबर जन्नत जे बागन मां बाग बणाए। शल रब साईं जन्नतुल फिरदौस में उन जा बुलंद दर्जात रब साईं उनके नसीब फरमाए। जंहिं दौर में माण्हू ज़िंदा हूंदे पंहिंजे पीउ माउ खां बेज़ार लॻा पिया। अक्सर दोस्तनि जी एॾे उत्तर पासे जी दीदा लॻी पई आहे। असां तव्हां ॾे बंदि करे अचूं था अमड़े कचहरी करण जे लाइ, तव्हां ॾिसंदो उत्तर असां कंहिंखे ॾिसूं। हा साईं, हेॾे आहे क़ुरान पाक जी कचहरी, ओॾे मथे आहे सिराऊं अमरा घुमनि था पिया। हाणे मुस्लमान जी मर्ज़ी आहे सिरनि ॾे ॾिसे या वरी क़ुरान पाक जहिड़ी ज़ात ॾे ॾिसे। हा साईं, असां त इहा ई शइ चई सघूं था, हेॾो आहे हेॾे आहे क़ुरान पाक ऐं क़ुरान पाक जो आवाज़। शल रब साईं तव्हां असांखे क़ुरान पाक जो अदब नसीब फरमाए। जेतिरो तवज्जो हूंदो, जेतिरो ध्यानु हूंदो, ओतिरी ॻाल्हि सम्झ में ईंदी। ऐं जेतिरो क़ुरान पाक ॾे असांजो ध्यानु ऐं ख़्यालु हूंदो त रब जे तरफ़ खां बि असांजे दिलि ते ओतिरी रब जी रहमत वसंदी। अर्ज़ पे कयूं त जंहिं दौर में माण्हू पंहिंजे पीउ माउ खां हयातीअ में तंग लॻा पिया आहिनि, अहिड़े दौर में पंहिंजे अमड़ खे यादि करे ख़ैरात करणु मुंहिंजे ज़हन में त वॾो जिहाद आहे। अॼु ॾिसूं था पिया दुनिया जेतिरो पीउ माउ ते कावड़ी वेठी आहे, एतिरो ॿियो कंहिं ते कावड़ियल न आहे। असांजे नौजवान जो झेड़ो, असांजे नौजवान जी जंग उहा अबे पोड़े सां आहे, अमड़ पोड़ीअ सां आहे। ईअं असां न सोचींदा आहियूं त जंहिंसां जंग कई आहे त उन्हनि पोड़नि कुराड़नि जो रब करीम वटि केतिरो मक़ाम आहे। इहे मेड़नि हालनि वारा, हथड़नि में गुंज पियल, मुंहं में गुंज पियल, इहे मतां तोखे मूंखे न वणंदा हुजनि, पर रब करीम जे ज़ात खे वरी इहे ॾाढा वणंदा। जीअं जीअं अशड़ी ॾाढ़ी थींदी वेंदी, अशो मथो थींदो वेंदो, तुंहिंजी मुंहिंजी दिलि में मथां नफ़रत हुजे, पर अर्श वारे खे वरी ॾाढो वणंदो आहे। जो अर्श वारे फरमायो आहे इन अल्लाह यस्ताजी मिन शीब, अर्श वारो चवे थो जॾहिं इहो अशड़ी ॾाढ़ीअ वारो, अशड़े मथड़े वारी औरत मां रब ॼाॾो जॾहिं हथड़ा झले दुआ घुरंदा आहिनि त मां अल्लाह खे हया ईंदो आहे त इन्हनि खे इन जा हथ ख़ाली कीअं मोटाया। इन्हनि खे अज़ाब कंदे मां रब करीम खे हया थो अचे। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा दुनिया वारा मिठे मोहम्मद करीम जे फरमानन ते नजर कर। फरमाइंदा रिज़ रब फी रिज़ल वालिदैन व सख्त रब फी सख्तिल वालिदैन। मिठे मोहम्मद करीम फरमायो जेते अबो अम्मा राज़ी तेते अल्लाह राज़ी। बिनी जहानन जे सरदार चयो जेते अबो अम्मा राज़ी तेते अल्लाह राज़ी, जेते अबो अम्मा नाराज़ तेते अल्लाह नाराज़। अल्लाह अकबर यार केॾे दुख जो मकाम आ, जंहिंजे करे अल्लाह नाराज़ लॻो पियो आहे, सोन पीउ माउ खे यार नाराज़ कई वेठा। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदा अबो जन्नत जे दरवाज़नि मां विचों दरवाज़ो आहे। मिठे मोहम्मद करीम फरमायो जन्नत जे दरवाज़नि मां विचों दरवाज़ो अबो आहे। फरमाइंदा मां जे कदमनि में रब करीम जन्नत रखी आहे। ओ गरीबो जेकॾहिं तव्हां मके पाक नथा वञी सघो त घबरायो न, मदीने पाक नथा वञी सघो त घबरायो न।
मिठे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे कदे तुझो अबो जिंदा थी पो भी हज घर में थी अम्मा जिंदा थी पो भी हज घर में थी पाक मुस्तफा करीम फरमायो जे पंजे अबे अम्मा जे चेहरे जे मोहब्बत जे निगाह सा हिकड़ो दफो निहारियो त रब्बुल आलमीन कबूल पिल हज जो सवाब लिखराए तो छडेस ओ गरीबो जेकड़े तवा के 4-5 लख हज जाना अलाए हे हज हलाल जे पैसन जो अलाए हराम जो पैसन जो अला व्याज जे पैसन जो अला रुश्वत वारे पैसन जो अलाए कबूल पवई अलाए न पवई पाक मुस्तफा करीम फरमायो अबे अम्मा जे चेहरे जे मोहब्बत जे निगाह सा हिकड़ो दफो निहारी दे त रब करीम कबूल पिल हज जो सवाब लिखराए तो छडे हज घर में करण जे ला तैयार न अल्लाहु अकबर साबार दो करदा सही जे कदे 100 दफा को निहारे हे त तवा हिकड़ो दफो फरमायो जे कदे को हिकड़ो दफो निहारे तो कबूल पिल हज जो सवाब पर जे कदे को पंजे पीउ मां जे चेहरे दे 100 दफा निहारे फरमांदा तवा निहारे निहारे थकजी पंदो पर अल्लाह जो नाम या माल तमाम कुशादो पर मैं मां त तमा के एक दफे जो मिसाल नो सजो ॾींहुं निहारींदा रहंदो रब तवा जे नाम या माल में सवाब लिखंदो अल्लाहु अकबर सदको वना महबूब मुस्तफा करीम सही तमा सा करीबन जे लाए केडी आसानी फरमायो केडी रहनुमाई फरमायो हिय त दुनिया चवे थी मां जन्नत में वना मां जन्नत में वना मां जन्नत में वना अल्लाहु अकबर पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिन धरती ते टुकड़ा जन्नत जा लायका थी सही जन्नत जा टुकड़ा केड़ा जन्नत जा लायका धरती ते केड़ा फरमांदा मा बैन बैती व मिंबरी रोज़तुम मिन रियाज़िल जन्नह फरमांदा मा मोहम्मद करीम जो मिंबर मा मोहम्मद करीम जो रोज़ो यो सजो जन्नत जो अलायको यो मुझो मिंबर है मुझो रोज़ो यो जन्नत जो टुकड़ो आ जन्नत जो अलायको आ इतरे जेकड़े तो के नफिल जी जाए मिली वई त जन्नत में पहुंची वई वरी भी सागो ही मसलो सही गरीब बेचारो मदीने पाक किया पाचे गरीब बेचारो जन्नत रियाज़ुल जन्नत में किया पाचे महबूब फरमायो गरीब गलती न कर गरीब गलती न कर अल जन्नत ताकदामिल उम्महात फरमांदा रब करीम वरी जन्नत तुझे घर में रखिया अम्मा जे कदमन में अल्लाह जन्नत रखिया फरमाए रोज़े पाक दे तो के ताकत ना है पाचन जी अंबड़ जीजल जा कदम उन जे कदमन में जन्नत थी जन्नत त घर में आ हज भी घर में आ जेको करण जे ला तैयार ना आयो जन्नत भी घर में आ जेका वठण जे ला तैयार ना आयो अल्लाहु अकबर ओ मुंडा सोना कलमे पढ़ंदड़ मुसलमान अबे अम्मा जो उन को कदर पुछा कर जिन को ये पखी उड़ामी व्या जिन जो अबो नड़े हुंदे हलिया वियो ते को पुछा कर त अबे जी जात छा थींदी आ जिन जी अम्मा जी जल हली वई तन को पुछा कर त अमर जी जल जी जात छा थींदी आ ओ नौजवान जाडो मोटो इंदो आ त पंजे पोड़े जे मथो कावड़ लाइंदो आ पंजी जीजल जे मथो कावड़ लाइंदो आ जग जहान जी कावड़ अबे अम्मा जे मथो लाइंदो आ घरवारी जी कावड़ अबे अम्मा जे मथो लाइंदो आ ये त कोन ॾिठो थी त सजी जिंदगी उन्हने दुख ॾिसी करे कदे भी तोखे जिंदगी में दुख न ॾिनो त उन्हनि पंहिंजा सभु सूर सीने में लिकाए करे तुझे आॾो ख़ुशियूं पेश कयूं पर तूं सॼी ज़िंदगी सॼी दुनिया जी कावड़ उन पोड़े अबे तो लाहे तो
अल्लाहु अकबर। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत वारे दौर मुबारक में एकड़ो नौजवान आ जेको बारे मुल्क वापार तिजारत जे लिहाज़ वेंदो आहे, पंहिंजे अबे के कुछ खाधो पीतो लटा कपड़ा ॾे थो। अब्बा मुंहिंजी अमानत थी, मां ॿाहिरि मुल्क थो वञा, अमानत हिफ़ाज़त में रखजांइ, जॾहिं मोटी ईंदुमि त मां तोखां पंहिंजी अमानत वठंदुमि। अबो उहे शयूं वठी करे नौजवान हलियो वियो। अबो पंहिंजे ज़हन में सोचे थो मां त जेको बि कमायो पंहिंजे बचड़े जे हवाले कयो, अलाए पैसा हूंदा अलाए कोन हूंदा, पटे सटे बि न मां नौजवान खे ॾींदो हुउमि। पाण त पंहिंजे जिस्म ते सादरा लटा पाता, पर मां पंहिंजे बच्चे खे भला लटा पाराया। पाण पंहिंजी बीमारीअ जी दवा कोन कराईंदो हुउमि, पर मां पंहिंजे बचड़े खे ॾींहुं विझण बि कोन ॾींदो हुउमि। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। उन अबे पोड़े वीचारे सोचो हाणे कमाइण जहिड़ो न आहियां, मुंहिंजे बच्चे जो माल त मुंहिंजो पंहिंजो माल आहे। ईअं खाई खपाई छॾियईं। जे टाइम ते उनजो नौजवान पुट मोटी आयो, मोटी अचण खां बाद में पंहिंजे अबे खे चवे थो जेका मां अमानत ॾेई हुअमि मूंखे पंहिंजी अमानत वापसि कर। अबो तो चवे पुट मां अमानत न समझी मां, छो त मां जेको बि कमायो ज़िंदगीअ में तोखे ॾिनो मां तुंहिंजो माल पंहिंजो माल समझी करे खाई खपाए छॾियमि। पंहिंजे बच्चे जे माल जे हूंदे मां कंहिंजे आॾो हथड़ो टंगिया, लटो बि मां इस्तेमालु करे छॾियो, मां खाधो पीतो बि मां इस्तेमालु करे छॾियो। मां बच्चो तो चवे बाबा मां त अमानत ॾेई मां, मिठे मोहम्मद करीम जो फरमान आहे अमानत जेको तव्हांखे ॾे जॾहिं वापसि अची करे वठणु चाहे त वापसि कंदा कयो। उन नौजवान पाक मुस्तफा करीम साईं वटि फ़ैसिलो रखियो। अबे खे चवे थो हल त फ़ैसिलो कराए चऊं पाक मुस्तफा करीम खां। अबो चवे थो तूं मिठे मोहम्मद करीम वटि हल त मां बि पहुचां थो। नौजवान पाक मुस्तफा करीम साईं वटि वियो। हेॾे पोड़ो वीचारो मुसलो विछाए करे रोए थो, चवे थो ओ मुंहिंजा अल्लाह पोड़ पॾणी थई त पैसा भी दे, ओ मुंहिंजा रब करीम कल मुंहिंजा उज़वा कम कनि पियो, कल मुंहिंजा हॾड़ा कम कनि पिया, मां जेको बि कमाया पोइ पंहिंजे बचड़े जे लाइ पोइ कमाया। हूंदो सूंदो हुयो अलाए न हुयो तॾहिं बि मां पंहिंजे बच्चे खे कॾहिं ॾुख न ॾिनो मां, पकड़ पटे सटे करे पंहिंजे बच्चे जूं सभु फरमाइशूं पूरियूं कयूं मां। अल्लाह जो मुंहिंजो जिस्म कमज़ोर थी चुको आहे, मुंहिंजी नज़र कमज़ोर थी चुकी आहे, कनड़ा मुंहिंजा कमज़ोर, हथड़ा मुंहिंजा कमज़ोर, जेल में ताक़त छॾाए वई आहे। मां पंहिंजे बच्चे जो सामान पंहिंजो समझी करे मां सामान खपाए छॾियो। हाणे पोड़ो रोई करे मुसले ते हे लफ़्ज़ थो चवे ओ मुंहिंजा रब करीम या त पैसा ॾे बच्चे जो कर्ज़ लाहियां, ओ मुंहिंजा रब करीम या त पैसा ॾे या बच्चे जो कर्ज़ लाहियां। अॼु कहिड़ो मुजरिम थी करे मिठे मोहम्मद करीम वटि फ़ैसिले जे लाइ पहुचा, या त मौत ॾे न को हुजां न को बच्चे जो कर्ज़ी छॾिजां। अखियुनि मां पोड़े जे अखियुनि मां पानी वही वियो, चवे थो या मौत ॾे या पैसा ॾे। अल्लाहु अकबर। ओॾे रब फरमाए जिब्राइल जी या रब जलील वञी करे मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम खे चओ हे नौजवान तो वटि पोतो पातो आहे, मां रब वटि पोड़े जा ॻोढ़ा पहिरियों पाता अथई। ओ मुंहिंजा महबूब करीम नौजवान तो वटि पो पातो आहे, मां अल्लाह वटि पोड़े जा ॻोढ़ा पहिरियों पाता थी। हे त नौजवान हो वीचारो पोड़ो मुसले ते पियो आहे, मां रब करीम जे साम्हूं रोए थो। ओ मुंहिंजा महबूब पोड़े जे लुड़कनि जे करे पोड़े जे ॻोढ़नि जे करे मां रब करीम जो फ़ैसिलो हे थी जेको नौजवान खे ॿुधा अंत व मालुक लियबी चवेस तू भी बाबे जो आ, तुझो माल भी तुझे बाबे जो आ। ओ नौजवान मता चवे त माल मुंहिंजो आ न, महबूब चवेस तू भी अबे जो आ, तुझो कमायलो माल भी कल तुझो बाबो वते पो मजदूरियूं कंदो, वचे पो दर दर ते तुझे करे सवाल कंदो। अल्लाहु अकबर। वो टेम छो न याद कंदो अबे तुझे वीचारे के मजदूरी भी न लगी। शाम जे टेम ते अबो वीचारो खाली मोटी आयो, हेडे बच्चो भी बीमार लगो पियो हो, बचड़े के भी ॾाढी तकलीफ़ आ, ॾाढो बुखार आ। अबो भी वीचारो हथरे खाली आयो आ। घरवारी चवे सिधी अल्लाह जा बाना हे मां काॾे खणी वञा,
राता को मुझे नड़े निंड न कया उन टेम ते अबे जो हाल छा हुंदो यार दर दर ते वञी करे फ़कीर बणजी वेंदो अल्लाह जो नालो तव मूंखे ॿ टे ॾियो मां पंहिंजे बच्चे जी दवा कराए चा अबे के मानी नथी वणे अम्मा के मानी नथी वणे छाजे करे चे असांजो बच्चो बीमार आ राता को मुझे बच्चे के आराम न आहे पैसा काॾों आणी दे चवे तो पटे सटे करे कर्ज लाहींदो मां पर पंहिंजे बच्चे जी तकलीफ़ बर्दाश्त नथी थे कल तुझो अबो गदागर बणजी हिक हिक जाडो झोल टंगी वेठो अज महीने जा महीना तुझो बाबो तुझी अम्मा बीमार पयान त तोखे परवाह ही ना है उन्होंने ॾींहं भी न विधो उन्होंने रात भी न विधी तू त बे अम्मा के महीनन जा महीना विझी छॾिया अबो वेचारो पोड़ो सिविल अस्पताल में दाखिला अम्मा वेचारी पोड़ी सिविल अस्पताल में दाखिला पर बदनसीब बच्चो मथों वञण जे लाइ भी तैयार न आहे उतरे मौत जे बिस्तरे ते बाबो पोड़ो पयो मौत जे बिस्तरे ते अम्मा पोड़ी पया हुनन को पुछा था कने बचड़ो न आयो बच्चे दे त खैर ईदे में देखो पुछा था कने बचड़े मुंह न ॾेखारियो चाकू त हुयो वरी भी उन्हन के गिनती आ जेके पाण बीमार थी वरी भी उन्हन के गिनती आ जेके पाण लाचार बेवस थी हिन जो शल यार न बीमार थे उते वनी करे पाण पाचंदो जूस वठी वेंदो फ्रूट वठी वेंदो बोतला वठी वेंदो मानी होटल जो वठी वेंदो नकद पंहिंजे यार के पैसा ॾींदो चवंदो यार छा जे लाइ हूंदो हिन घड़ीअ यार कम न ॾे त ॿियो कहिड़ी घड़ीअ में कम ईंदो यारन के 1000 रुपया ॾियण वारा बे अम्मा जे कॾहिं हथ ते भी 100 रुपयो रखंदो त कर कुछ भी न देन भला छड़ो वनी 2 मिनट त हे ने ओ टाइम छो न तो याद करे जडे थकल टुटल लबो मजदूर अबो शाम जे टाइम ते अचे बो अगे में मुंह को न पो धोए पंजे बच्चे के घणी भाकुर पो पाए घरवारी चवेस पई लट्टा भरल थी अवल हक मोदो पो पंजे बच्चे के कन चवे तो थक इए न लांदो थक तडे लांदो जरे मां पंजे बच्चे के अवल भाकुर पाईंदो उनके हिकड़े भाकुर जो थक लाथो थी उनके हिकड़े भाकुर जो थोरो लाथो थी अल्लाहु अकबर पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब दौर ॾिठा थी तॾे मिठे मोहम्मद करीम साईं के कदरो साईं पाण भी यतीम हा साईं पाण भी नड़े हुंदे अम्मा को जुदा थी विया साईं जो अबो जुदा थियो साईं जी अम्मा जुदा थी वई हुजूर अनवर अलैहिस्सलात वसलाम तडे त यतीमन जी डाडी पारत कया अल्लाहु अकबर ओ नौजवानो यार उनन को पुछा करे दिसो कदे वेही करे उनन को अबे अम्मा जो हाल पुछा कयो शरीयत तडे त चवे थी जडे जाते तुजो पुत्र भी बीठो आ उन जाते यतीम भी बीठो आ यतीम जे हुंदे पंजे बच्चे सा प्यार न कजाए यतीम जे हुंदे पंजे बच्चे से प्यार न कजाए यतीम जे हुंदे पंजे बच्चे के भाकुर न पा जाए पंजे बच्चे के चुमियों डी जाए यतीम जे हुंदे पंजे बच्चे जे मतो शफकत वारो हथरो न फेराए जाए छाजे करे मता यतीम जे अखिन मां पानी न वई वने मता यतीम के पंजो बाबो न याद पवे मता यतीम जे अखिन मां पानी न वही वने मता यतीम के पंजो अबो न याद अचे मता यतीम जे अखिन मां पानी वहण जे करे रब तुझे बच्चे के बे यतीम न करे छड़े ओ उनन मेरन लटन फाटल लटन वहंदड़ गोढ़न मिस्कीन जो कदर कंदो गरीबन जे बचड़न के दिसी करे खिलंदो न कर उनन जे फाटल लटन के दिसी करे खिलंदो न कर अखड़न मां वहंदड़ गोड़न के दिसी करे टोका न कंदो कर खिलंदो न कर अल्लाहु अकबर पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तहिया फरमाया जे करे मुझे अमड़ आमना साइन जिंदा हो जे हां मां मोहम्मद करीम नमाज में हो जा हां फरमाया जी दिल जे करे मुके मोहम्मद करे सॾु करे हां मां नमाज बनी भी जियो जियो करे अम्मा के जवाब दिया
साईं फरमाइन था मां निमाज़ भी बना पर जीजल के जवाब थडे अल्लाहु अकबर अब्बो सडे तो पयो त कंद वराए भी नथो निहारे अम्मा जीजल पयो सडे थी त कंद वराए भी नथो निहारे सडनी केर था जगन अर्श वारे के सजन अर्श भी हिली वने सडनी केर था जगन अर्श वारे के सजन अर्श भी हिली वने अबो वेचारो सडे तो त मोट केड़ी थी मिले चे फोट अम्मा के मोट थी मिले फोट मथो खादो थी अबे के मोट थी मिले फोट मथो खादो थी पोयो छड़ो धव धव लगी पई थी वला तकुल्लुमा उफ़्फ़िन वला तनहरुमा रब करीम जे कलामुल्लाह जेका आयत तिलावत के रब फरमायो उनके जिन कभी न दींदा कयो गलत लफ्ज भी न गालाइंदा कयो ओ नौजवान अल्लाह जवान सो तव अब्बे जी पौरत तव अम्मा जी पारत तव यतीम जो ख्याल कंदा कयो अल्लाहु अकबर मां एकड़ो मिसाल तो दिया असा जो एकड़ो बुजुर्ग सगोरो अचे पो मां प्रोग्राम ते वञण जे ला मां स्टॉप ते बीठो आ एकड़ो नड़ो बार मुके नजर आयो भर में बाल्टी पे बाल्टी उंदी लगी पया पानी हारियो पियो ओ नड़ो बेचारो सुरका भरे रोए पो मां पुछा की मां पुट दे खबर छो तो रोए शायद संतो के कहीं मारे चवे तो मुंडो बाबो वफात करे वियो मां यतीमा अबो मुंडो ये दुनिया छड़े वियो मां यतीमा मुंडो वडो भाव भी कोने को मजदूरी करण वारो घर में मुंडी जीजल अमड़ाया मुंजो बनडड़ियों भेनरन चवे तो अम्मा मुके थदो पानी ठाए दीदिया मां स्टॉप ते खपाण ईंदो इन जाए ते मां पातो मुंजो पानी हार जियो एतरा पैसा भी मां को न कया जो वरी बर्फ वठी मां थदड़ो पानी ठाया 2 रुपया जेकरे थींदा को 5 रुपया दींदो को 10 रुपया दींदो जेके पैसा थींदा अम्मा के सौदो वठी दींदो अटड़ो वठी वेंदो हेडो मोटंदो त पो असा मानी पचाईंदा अल्लाहु अकबर चवे तो अज पानी त हार जियो पैसा त मां 2 रुपया भी कोन कमाया मुंडी जीजल भी इंतजार में हुंदी मुंजो बच्चो जानो पैसा खणी आयो मानी खाईंदास मुंडियूं भेनर बियो दे इंतजार में हुंदियूं रोवां तने तो चवे तो मथे ते हथ रखी करे चमा त पुट गणती न कर छो त यतीम जे गोड़न जे करे मता हो न नाराज थी वने केतरा कमाईंदो हेतरा बुधाए चमा ते जेतरा कमाईंदो ओतरा मां जाए तो पर अल्लाह के केजी दाह न दी जाए पुट जेके पैसा कमाईंदो ओतरा जाए तो पर अल्लाह के केजी दाह न दी जाए मता रब इन यतीम जे दाह जे करे ये जमींदार के सड़े न छड़े मां वाइज में चवंदो रहंदो जे करे तमा के कोनड़ो मासूम काशे खपाइंदे नजर अचे असा दिसना होटलन ते या पोपन ते बेचारा नड़ा नड़ा बार के लायूं खपाइंदा थी के कटाफियूं खपाइंदा थी मां त चवंदो आ जेकर जरूरत न थव त भी उन मासूमन का वठंदा कयो छो त यो बंगले ठाराण जे ला मजदूरी न थो करे यो गाड़ी वठण जे ला मजदूरी न थो करे यो पांजे घर जी हे पेट जी बाय विसाइण जे लाइ बेचारो मजदूरी करे रहियो आ न जरूरत होजे त भी वठंदा कयो मन गरीब सा तुझे इन तावन जे करे रब तुझे रिज़्क रोज़ी में बरकत दे असा त उन मासूमन के गारियूं दींदा न वठेस ज़ुबान सा को लफ्ज तेड़ो गालाए से मन दुआ निकरी पवेस ओ पैसे ते नाज़ करण वारा ओ दौलत ते नाज़ करण वारा ए माही भी चंदवा जेकरे पोड़ो कोई बेचारो कमजोर तवा के खटड़िए ते नजर अचे बेचारा पोड़ा कदे सब्जी रखी करे कदे टाफियूं रखी करे दर ते विकणंदा ओ मुसलमान इनने पोड़न मजबूर का वठंदा कयो छो त यो पोड़ो भी बेचारो मजबूरी जे करे पंजे पेट जी बाय विसाण जे लाइ बाहर वेठो आ तुझे 50-100 जे करे तू लही न विंदे उन गरीब जी चुल्ह बरी पंदी उन गरीब जे पेट जी बाय विसामी विंदी हो त दिसंदई त तू वतस छो
अल्लाहु अकबर यार मजबूरन जी पोड़न जी यतीमन जी तवां के पार तो क्यों एकड़ा ब मिसाल मुझे सामू बिठान अल्लाहु अकबर यार मुखे उन मुसलमानन ते भी डाडो दुख थींदो जेके शई महीने उम्र ते तैयार हुंदान जेके साल साल में हज ते तैयार हुंदान अल्हम्दुलिल्लाह हज करणो इबादत उम्रो करणो इबादत पर तुझे पाड़े में यतीम यतीमन जी खिदमत भी इबादत या तुझे पाड़े में मिस्कीन रहंदा मिस्कीनन जी खिदमत करण भी इबादत तुझे पाड़े में बेवा रहे थी पई उन जी खिदमत भी इबादत केतरे वेचारियों बेवा जिन वट न्याणियों जवान होंदियूं ने पैसो न हुंदो उथारण जी ताकत न हुंदी आ तॾहिं वेचारियूं न्याणियूं उथारे न सघंदियूं होर अहिड़ा घर हूंदा जिनजो कमाइण वारो कोई न हूंदो आहे घर जी छत न हूंदी आहे ईअं अल्लाह जे आसरे ते वेठा हूंदा कॾहिं हिते बि हज कमाए कॾहिं हिते बि उमरो कर पंहिंजे लाइ हर को जिए थो यार ॿिए जे लाइ ॿियो को जीअणो सिखे पांजे लाइ त हर को जिए तो परान बच्चन जे लाइ भी जीअणो सिखंदो कर अल्लाहु अकबर वो मंजर मुखे याद थो अचे अब्बे जे कबर ते बेचारो नड़ो मासूम सुतो पियो आ भर में थेलो भी स्कूल वारो पियो आ अब्बे जे कबर के भाकुर पातियूं वेठो आ मासूम जे ज़बान ते लफ्ज़ केड़ा न चवे तो बाबा तुझे वए खां पो ओ मुंजा बाबा तुझे वए खां पो मां अम्मा जी जल सां कॾहिं लटन जा अंगल न कया मां अम्मा जी जल सां कॾहिं वॾी खर्चीअ जा अंगल न कया मां अम्मा जी जल सां कॾहिं फॾो न कयो मां जहिड़ा हाल हुयसि अम्मा मुके लटड़ा वठी पई दे जेड़ा हाल हुयसि अम्मा जे हाल ते मां हलां पियो हुतों किताब वठी करे मां स्कूल वञा पियो अॼु मुखे स्कूल वारे उस्ताद चयो जेकॾहिं सुभाणे फीस न खणी आए ते स्कूल मां कढी छॾींदो मां रोई करे पंहिंजे अब्बे जे कबर ते चवे तो बाबा या त फीस ॾे सुभाणे स्कूल वञा या कबर में मुखे घुराए मां हिते रहण जहिड़ो न आहियां सच ॿुधायो मुसलमानो तहां भी बचड़न वारा हो तहां के भी बचड़ा हुंदा इहो जेकॾहिं मासूम अल्लाह जे आॾो का दह ॾेई विझे उन मासूम यतीम जे अखियुनि मां को लुड़क वही पवे छा ॿुधाए त अल्लाह उन यतीम जी न ॿुधंदो ओ पंहिंजे बच्चन जूं 100 ड्रेसियूं वठण वारा ओ पंहिंजे बच्चन जा हर अंगल पूरा करण वारा इनन मासूमन जी भी पौरत थी इनन यतीमन जी भी पौरत थी मन यतीम जे खिदमत जे करे अल्लाह परची पवे मुके बियो भी एकड़ो मिसाल याद थो अचे उन यतीमन जे लिहाज़ सां तॾहिं पोइ चवां नौजवानो अब्बो अम्मा जहिड़ा अथव तॾहिं तव्हां मस्तियूं कयो उन्हनि खां पुछा कयो जंहिंजो अब्बो भी दुनिया छॾे वियो आहे जंहिंजी अम्मा भी दुनिया छॾे वई आहे उन्हनि खां पुछा जंहिंजो अब्बो हिन दुनिया में न अथई जंहिंजी अम्मा हिन दुनिया में न थे उन को पुछा कर त एड़ी नेमत वरी बी का आहे बवेचारियूं न्याणियूं बवेचारियूं मासूम न्याणियूं जंहिंजो अब्बो भी वफ़ात करे वियो आहे अम्मा भी वफ़ात करे वई हेॾो गाह जी नंढड़ी भरी पई आहे अब्बे अम्मा जे कबर जे विच ते वेठियूं आहिनि हिकड़ी न्याणीअ जो मुंह अब्बे जे कबर ॾे आ ॿी न्याणीअ जो मुंह अम्मा जे कबर ॾे आ उन टाइम ते न्याणे जे ज़ुबान ते लफ़्ज़ केड़ा न चवंदी अब्बा हाणे ख़बर पई आ त असांजो अब्बो छा हुयो न्याणियूं थियूं चवनि असांखे हाणे ख़बर पई आ त अब्बे जहिड़ी दौलत छा हुई असा के हाने खबर पया त अम्मा जेड़ी दौलत छा हुई अब्बा अलाए मजदूरी लगई पी अलाए कोन लगई पी पर असा कदे भी भूख ते कोन वेठा से बाहरों पट्टे सटे करे तो असा दे पेट जो इंतजाम तकंदो है अम्मी हाने असा के खबर पया तो वट अलाए पैसा होया अलाए न होया असा जे लटन जो इंतजाम तू किए भी करे अल्लाह अकबर रोई करे चवन जो जदे तमा बई हल्या व्याओ असा चाचे वट रहूं थियो असा चाचे वट रहूं थियो गाह में जे कदे देर थी वने कमकार में थोड़ी लेट थी वने चाची चवे थी तेसनी मानी न दी मां जेसने कम घर जो पूरो न कंदो
अम्मा कदे तू न चयो हो त हे कम रहला त मानी ना है अवा तू कदे भी न चयो हो त मां मूं वटि पैसा ना आहिनि मां छा वठी जा वे न्याणी वेचारी रोई चवन थियो अल्लाहु अकबर वाह अब्बा हाणे खबर पया वाह अम्मा हाणे असां के खबर पया मुसलमान बुधायो न यतीम न मासूम न्याणे जे ज़ुबान वारा जेकर हो लफ्ज़ कबूल करे विजे केर बची सगंदो ओ मुसलमान ओ नौजवान अब्बे अम्मा जी पारत तव अब्बे अम्मा जी पारत तव अल्लाहु अकबर अबो शाय केड़िया अम्मा शाय केड़िया मिठे मोहम्मद करीम फरमायो अबो अम्मा जिंदा तव जन्नत जा दरवाजा खुलल थव फरमायो अबो अम्मा जिंदा थव जन्नत जा दरवाजा खुलल थव अबो अम्मा जेकरे दुनिया छडे विया त पो जन्नत वारा दरवाजा भई बंद थी विया अल्लाहु अकबर जे करे खाली छड़ो खट ते वेठा थी पो भी तुझे ला रहमत ही रहमत थई ना एकड़े किताब में पढ़े तो यो पहाको शाजे ला चवंदा त मोल माओ जी खाली बाह भी बचे जे ला रहमत उन किताब में न ते मिसाल लिखलो एकड़े जाए ते बेचारी अमड़ वफात करे वई एकड़े जाए ते बेचारी अमड़ वफात करे वई बाड़ो जिए जो जाओ अमड़ अल्लाह के प्यारी थी वई यो दुनिया में थींदो आ वो मासूम वेचारो के जी थन न पो वटे मासियूं डई डई थकजी पयूं बियूं वेचारियूं पांजियूं मिटानियूं माटानियूं थन्नूं डई डई थकजी पयूं पर कंहिंजो भी बचड़ो वो खीर न पो वटे ॾाढो रोए पो हिकिड़ी पोड़ी बीठी आहिनि चवेन पई जेकॾहिं तव्हां के बचड़े के बस कराइणो आहे मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो मिसाल थो अचे कहिड़ो जे अम्मा जो लाशो वञो पियो आहे अम्मा जे लाशे मां बांह डिगी करे हिन बचड़े के सुमारे त ॾिसोसि अञा जीजन जो लाशो पियो आहे बांह डिगी करे उनके बचड़े के सुमारियो मोल माओ जे बांह ते जीअं ॿार के सुमारियो जड़ ॿार के थन मिली वई मोल माओ जे बांह ते जीअं ॿार के सुमारियो जीअं ॿार के थन मिली वई तॾहिं त मिसाल आ मोल माओ जे बांह भी ॿार जे लाइ वॾी रहमत आ उन बांह जो कॾहिं कदुर कयो आहे हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक रहमतुल्लाह अलैह तवाफ तो करे काबतुल्लाह जो तवाफ तो करे भर में बियो भी शख्स जेको पंहिंजे माउ के कुल्हनि ते खणी करे तवाफ तो कराए ओ जी कांबो बंदबो बाराड़ी ये कांबो बदला अम्मा उन कांबे में तवाफ तो कराए जेटे मते 7 चक्कर अची विया काबतुल्लाह जो तवाफ थियो पुशाबो करे अब्दुल्ला चवे तो जी जे पंजे अम्मा के मां समझो कुलन ते खणी करे तवाफ करायो मां पंजे जीजल जो थोरो लातो या कोन लातो उन टेम ते अब्दुल्ला बिन मुबारक तो फरमाए 7 चक्करन में चवे तो मां काबतुल्लाह जो तवाफ करायो थोरो लातो या कोन लातो चवे तो सजी जिंदगी पंजे मां के कुलन ते खणी करे हज कराइंदो रहे उन एक लत जो थोरो न लाथई जडे अम्मा जे पेट में हुई अम्मा के एक पेट में लत हई आई अम्मा जे जडे पेट में हुई ना जेका अम्मा के एक लत हई आई ना सजी जिंदगी अमड़ के हज कराए उन एक लत जो तू बारो नथो लाहे सके साईं भला अमड़ जो केतरो बारो फरमाए जेकरे तुझे माओ के जिस्म ते फुड़ियूं जने जमे रतुए पूए वहे ज़बान सा सजी चटी दो रहो पूए रत चटी दो रहो अम्मा जे एकड़े घड़िया जो पो भी थोरो न तो लाहे सके ओ खान जडे अम्मा के गारियूं दे न पो तने दिस जाए मता घर में नंडे हुंदे वाला रिलका पया न हुजनी जेते किन्न न कया हई अबो पोड़ो वेचारो थुक तो छलाए त तोखे नफरत थी वठे
उछलाए भी ज़मीन ते तो पो भी तो के नफ़रत थी वठे छा चवंदो आहे बाबे पोड़े के मना में रायोसि कच्ची लांड में रायोसि अम्मा के ओॾे रायो छाजे करे जे मनु बंगलो ठारायो आहे मां भलो फर्श हणायो आहे मार्बल ऐं टाइल हणाई आहे तोखे मार्बल ऐं टाइल जी गिणती आहे उहो नज़र छो नथो करे उहो टाइम छो नथो यादि करे अबे जॾहिं तोखे सीने ते खणी खेॾायो हो तो पंहिंजे बाबे जे सीने ते पेशाब तोखे मार्बल जी गिणती आहे तोखे फर्श जी गिणती आहे न वो टाइम तो याद कर न जॾहिं अबे तोखे पंहिंजे सीने ते खेॾायो हो तो सीने ते अबे जे ते पेशाब कया हा नफ़रत न कई है घर वारे के जे बचड़ो धोई वरी भी मुखे दे जेतिरो वक्त खेॾे थो मां अबे जे जिंदगी जा दुख लहन उन तोखे खेॾाए पंहिंजी जिंदगी जा दुख लाथा तू हुनखे ॾिसी करे वरी दुनिया जूं कावड़ियूं तो लाहे अम्मा जे मथों तुझी कावड़ लहे ही नथी अम्मा सजी रात खंगे थी बाबो सजी रात खंगे तो तॾहिं पियो तो नफ़रत करे वो टाइम भी याद कर जॾहिं अम्मा जी थन भी धाए पो होॾो किन भी करे पियो वो टाइम याद कर अम्मा जी थन भी धाए पो किन भी करे पो भी अम्मा तुझी थन परे न कई पो भी बदबू जे हालत में अम्मा पी चवे थन न कढांस मता मुझे बच्चे के थाबो न अची वने तुझे किनन में अम्मा रातियों गॾु गुज़ारियूं सियारे जी मौसम में तू रिलका भरे वेठे अम्मा सजी रात आलन रिलकन ते सुतिया तो के सुकन रिलकन ते सुमारे पो हाणे खान लगो पियो हाणे जॾहिं अबो तुझो पोड़ो थियो कमाइण जहिड़ो न थियो त हाणे तो चवेंसि मुझे कमाईअ में तुझी नज़र आ हाणे अम्मा जॾहिं पोड़ी थी वई कम जहिड़ी नाहे जे सॼो ॾींहुं जहिड़ो दीदई मुंहिंजे खीसे में अथव अबे अम्मा के मेहणा ॾियण वारा अबे अम्मा के मेहणा ॾियण वारा अल्लाहु अकबर मुके ॾाढो न टेम ते अफ़सोस थींदो आहे जॾहिं अख़बार जे अंदर मां पढ़ंदो आहियां अशी ॾाड़ीअ वारो अबो पंफलेट खई बीठो आशे मथे वारी अम्मा पंफलेट खई बीठी आहे प्रेस क्लब जे साम्हूं बीठा पा पुछा त कयो ये पोड़े वेचारे के छा थियो आहे पुछा त कयो पोड़ी वेचारी छो थी सुॾका भरे रोए थी पुछा था कन चए असांखे ज़ालिम बचे धक हणी करे घरऊं धिका ॾेई कढी छॾियो आहे असांखे पंहिंजे बच्चे घरऊं मार ॾेई करे कढी छॾियो आहे अॼु अबे अम्मा के लठियूं तो वाए कढे अॼु अबे अम्मा के उहे गारियूं थो ॾे जेके धनार गारियूं ॾींदा आहिनि अगले हफ्ते हैदराबाद जे पासे दे हिकड़े जालिम कातिल पंहिंजे पोड़ीअ जी जल माओ के कुहाड़ियूं हणी करे गभा करे छॾियो हफ्ते जी ॻाल्हि घणनि बि न थिया जॾहिं उन पोड़े हड ते कुहाड़ी लॻंदी हूंदी जंहिंजे लाइ हे क़ुरान छा थो चवे वबिल वालिदैन एहसाना फला तकुल लहुमा उफ वला तनहरहुमा रब चवे तो तिखो भी न ॻाल्हाएसि उन ते कुहाड़ियूं जॾहिं उन कमज़ोर हड ते जंहिंमें मांस नाए छड़ो हडड़नि खे कुहाड़ी लॻंदी हूंदी अल्लाहु अकबर ॿुधा तो न अम्मा जे ज़ुबान मां कहिड़ा लफ़्ज़ निकिरंदा हूंदा मौलाना अब्दुल शकूर दीनपुरी रहमतुल्लाह अलैह जो मां वाक़ियो ॿुधाईंदो रहंदो आहियां अल्लाहु अकबर यार काई ख़बर नाहे मता के जे जिंदगी जो आखिरी ॾिहाड़ो हुजे वाइदन नसीहतन मां फ़ाइदो वठंदा कयो मता को पे अम्मा जो नाफरमान वेठो हुजे पंहिंजे जिंदगी ते नज़र करे अल्लाहु अकबर मौला अब्दुल शकूर दीनपुरी रहमतुल्लाह अलैह चवे तो मां मुल्तान जे स्टेशन ते वेठो आ नज़र जो कयां त हिकड़नि हमराहनि जो हुजूम लगो पियो आहे चवे तो मां जीअं जो वेझो वयो मान नज़र जो कयो हिकड़ो हमराह सुतो पियो आहे एडी त बदबू आ जेके भी बीठा नक के कपड़ो ॾिनियूं बीठा ॾाढी बदबू हुजे मुते जीअं दीद पई वो जेको हमराह सुतो पियो हो मथो कपड़ो ॾिनो पियोसि मुते दीद पियसि मूंखे सुञाणे करे चई दीनपुरी तूं त वेझो आ
ओ दिन पूरी तू त वेझो आ मां त वेझो जो वयो मास कपड़ो जो परे कई छड़ो मथियों धड़ बचो अस हेठ जंगा होयसी न दीनपुरी रहमतुल्लाह अलैह चवे तो मां जिए जो वेझो वयो मास कपड़ो जो परे कई बई जंगा होयसी कोन छड़ो धड़ होयसी मां जो नजर कई मां तो न धड़ में हेडा जीत चुरन प्या एडी त बदबू हुयस चौमास दे खबर हकीकत छाहे चे तडे तो के सडु करे चो मां दुनिया के बुधा त मां जे पिटल जो हे हाल थींदो ऐ मां वादन में चवंदो रहंदो कुरान पाक जो कटल मां पी जो पिटल कदे भी सही न थींदो कुरान पाक जो कटल पी मां जो पिटल कदे भी सही असा त कूड़ ते कुरान पाक खणंदा हाने त कोटन में माण्हू बीठा चवंदा जेड़ा पैसा दींदे मां ओड़ो कुरान खणंदो मां फैसलन में नाहक ते कुरान पाक खयूं था वजन पिया 5000 जे करे 1000 जे करे 10000 जे करे कुरान पाक मथे ते खयूं बीठा हिन जी कीमत 1000 भी ना है हिन जी कीमत 5000 भी ना है छड़ो चवे तो मुझे माट जी गाल मथे चढ़ी पवे माट के त मथे चाड़े पर मथे के यार नाराज कई माट की जी गाल त मथे चाड़े पर मथे के त नाराज कई एकड़ो शख्स कूड़ ते जिए जो कुरान पाक खयई कूड़ ते कुरान पाक मथे ते खणंदो वयो हेठों खून शुरू थींदो वियो बुध जा जेमा हे खून जारी कराए न दुनिया जी का भी ताकत बंद न करे सके टंडे आदम जे पास जे वायद ते वयासे बुधायो हिकड़न टिन हमरान कूड़ ते कुरान पाक खयो अना जिए जो कुरान पाक खणी फैसले को मोटा पाचन जिए जो रेलवे क्रॉस बाकन सामो रेल ही नजर न आई शोईंदी हुन त दी दई खसे छडी छो ट्रेन जिए जो मोटरसाइकिल क्रॉस करे सामो ट्रेन जो आई ट्रेन टिनी के ये करे छडियो जिए कासाई बूटियूं करे छडींदो आ बुक भरे करे बोशण बधी आया तू छा तो समझे कुरान मजाक कुरान जो कटल वो को भी सिबी न तो दीनपुरी रहमतुल्लाह अलैह चवे तो सही मां तडे तो के विहारियो मां दुनिया के बुधाए त मां जे पिटल जो हे हाल थींदो चवे तो मां अम्मा जो सकील दो बचो मुंडो बाबो वफात करे वियो अम्मा बेचारी पराए घरन जा थाव धोई करे मुके पालींदी हुई पराए घरन जो बुहारियूं दई करे मुके पाले पराए घरन जो मजदूरियूं करे मुके पाले पाण मेरा हाल हूंदास पर कदे भी मुके मेरो हाल करणो नहीं पाण साधन लटन ते गुजारो पर कदे भी मुके सादा लटा पाण ने अम्मा ये चवंदी पुट हयाती में ऐश करे वट ये मता चवे जेकर बाबो जे हिय शय मिलिया चवे थी हाने अब्बो भी माया अम्मा भी माया चवे तो बे मुके अम्मा एड़ा सुख ना एड़ा मुझा अंगल पूरा कया जो शायद मुझो अब्बो भी न पूरो करे सके हां दिसंदा न कदे कदे माओ पाण मुर्स को मार खाईंदी पर बच्चे जी फरमाइश पूरी कंदी पाण धक खाईंदी पाण उन जे पी को मारा खाईंदी पर पंहिंजे बच्चे जी फरमाइश अल्लाहु अकबर चवे तो मां अम्मा जे न सकील द बजे लियास मां गलत सोबत में अची वयम मां डाडो खराब थी मैं शराबो कबाब जे महफिल में अची वयम शाद कर तो कया मां तफसील में न थो वना चवे तो हिकड़े ॾियारे राज टाइम ते जिए जो मां मोटी आयम शराबो कबाब जे महफिल मां अदरा जे टाइम ते जिए जो मोटी आयम नजर जो क्यों त मुंजी पोड़ी जी दिल अम्मा जागे पई थोड़ा नौजवान बैठा वडड़ा भी बैठा
इन अबे अम्मा के तेस तनी चैन नहीं दुआ जेसनी अखिन सां ॾिसन त मुंहिंजो बच्चो घर मोटी आयो निकरी वेंदो त सॼो ॾींहुं ज़बान ते अल्लाह मुंहिंजे बच्चे जी पारत अल्लाह मुंहिंजो बच्चो निकरियो थी हाय हाय अहिड़ा हथ काॾो वेंदई ये दुआऊं वारियूं ज़बानूं काथों मिलंदई बेक़दरा ये ज़बानूं हली वई न पोइ कंहिंखे ताक़त नाहे त तोखे इहा ज़बान मोटाए ॾे ये हथ मिट्टीअ में पूरजी वई न कंहिंखे ताक़त नाहे त अहिड़ा वरी हथ मोटी मिलनि शाम जो पने आकिला मां मोटी ईंदो हूंदे अबो पुछा कंदई पुट ॾिहाड़ी मिलई अलाए कोन मिलई हफ़्तो छॾाया अलाए कोन छॾाया अबो पुछा कंदई पगार मिलई अलाए कोन मिलई बाड़ा पुछा कंदई बाबा शइ वठी आए अलाए कोन वठी आए घरवारी चवंदई सौदो वठी आए अलाए कोन वठी आए जीजल पोड़ी तुझे भर में वेही करे चवंदई सदको वञाए मानी खाधी थी अलाए बुख ते आयो आहे इन लफ़्ज़ जो ज़िंदगी भर तू थोरो लाहींदे ओ सदको वञाए ओ सदको वञाए ओ सदको वञाए मानी खाधी थी अलाए बुख ते आयो आहे अम्मा तुझे पेट जो ख्याल न करे त ॿियो केरु करे जे 9 महीना तोखे पंहिंजे पेट में सांढियो आहे ॾुख ॾेई करे तोखे पालियो त या जीजल न ख्याल करे त ॿियो केरु ख्याल करे चयो तो रात जे टाइम ते जीअं जो मां मोटी आयमि अबे अम्मा के तेसि ताईं करार न ईंदो जेसिताईं अखियुनि सां ॾिसनि बच्चो मोटियो आहे मां पंहिंजो मिसाल ॾींदो आहियां मुंहिंजो बाबो साईं 94 में 1994 में अल्लाह खे प्यारो थी वियो आहे मुझी जीजल अल्हम्दुलिल्लाह हाल हयात पोइ जेकॾहिं वेझो जलसो हूंदो आहे अमां सां राति मोटी वेंदासीं अल्लाह ॼाणे थो तेसि ताईं निंड न कबी जेसिताईं ॾिसे त मुंहिंजो पुटु मोटी आयो मां पंहिंजो मिसाल थो ॾियां हाय हाय शल अल्लाह साईं समूरनि जे अबे अम्मा खे ज़िंदा रखे आमीन त चओ यार चवे थो जीअं जो मां मोटी आहियां दराज जे टाइम ते मुंहिंजी जीजल जागे पई मुखे ॾिसी करे चवण लगी ओ बेहया हया नथो अचई बेशरम शर्म नथो अचई मां पोड़ी जागंदी आहियां जेसिताईं तूं न मोटी ईंदो आहे मूंखे आराम न ईंदो आहे इहो बि ख्याल नथो करे मुंहिंजी अम्मा पोड़ी पोइ इंतज़ार में हूंदी चवे थी मुंहिंजो हाणे सभु कुझु तूं आहे ॿियो मुंहिंजो केरु आहे ओ पुट जल्दी मोटी ईंदो कर अम्मा मूंखे चिड़ में 2 चंबा वाहे कढिया नसीहत जे लाइ पर चए थो मां त शराब जे नशे में हुयुमि मूंखे ख़बर ई न पई मां बि पादर लाहे करे अम्मा जे मुंहं में 2 वहाए कढिया नशे में मूंखे ख़बर ई न पई मां बि पादर लाहे करे अम्मा जे मुंहं में वाहे कढिया चए थो जीअं जो अम्मा जी दिल के 2 पादर लॻाओ न टाइम ते अम्मा जे ज़बान मां लफ़्ज़ कहिड़ा निकिता चवे थी रब करीम मूं में हाणे ताक़त न अथई बच्चनि जे पादरनि जे सहण जी अल्लाह मां त पादरनि जे लाइ बच्चो न घुरियो मां अल्लाह मां त पादरनि जे लाइ मज़दूरियूं करे बच्चो न पालियो मां त परायूं मज़दूरियूं कयूं परावा थाम धोता परावनि घरनि जो बुहारी ॾिनियूं बोर चाणी थी मानी पचायमि पंहिंजे बच्चे खे पाले था ते जवान कयमि मां त वॾियूं मेजूं रखी मां अॼु हिन ज़ालिम मूंखे पादर यार चवे थी ओ मुंहिंजा रब करीम मां वधीक न धरतीअ ते रहणो नथी चाहियां अल्लाह मूं में पादरनि जे सहण जी ताक़त